बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। क़ज़ा रोज़ो उहो चइबो जो रोज़ो उज़्र सां भञबो। उहो रमज़ान खां पोइ रोज़ो हिकिड़ो ई वरी रखबो। क़ज़ा रोज़ो उहो चइबो जो रोज़ो उज़्र सां भञबो। उहो रमज़ान खां पोइ रोज़ो हिकिड़ो ई वरी रखबो। ऐं कफ़ारो भॻल रोज़े जो थींदो ईअं अदा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। रखे लागी तो 60 रोज़ा त कफ़ारो अदा थींदो। रखे लागी तो 60 रोज़ा त कफ़ारो अदा थींदो। न कफ़ारो अदा थींदो अगरि विच में गुसाईंदो। न कफ़ारो अदा थींदो अगरि विच में गुसाईंदो। रखे लागी तो 60 रोज़ा त कफ़ारो अदा थींदो। न कफ़ारो अदा थींदो अगरि विच में गुसाईंदो। या 60 मिस्कीन खाराए त बि काई ख़ता नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। बिना कहीं उज़्र जे रोज़ो भञण बिल्कुल रवा नाहे। बवेला 60 दिहाड़ा कहीं खे ढवते मानी खाराए। बवेला 60 दिहाड़ा कहीं खे ढवते मानी खाराए। या माण्हू को ग़ुलामीअ में हुजे उनखे छॾराए। या माण्हू को ग़ुलामीअ में हुजे उनखे ई छॾराए। बवेला 60 दिहाड़ा कंहिं खे ढवते मानी खाराए। या माण्हू को ग़ुलामीअ में हुजे उनखे ई छॾराए। ॿिन्ही ते हुकुम साॻियो मर्द औरत ते जुदा नाहे। बिना कंहिं उज़्र
जे रोज़ो भञण बिल्कुलु रवा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवा नाहे जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवा नाहे जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवा नाहे अगर 60 ॾींहं जो खाधो ॾिबो हिक ॾींहं में कंहिंखे अगर 60 ॾींहं जो खाधो ॾिबो हिक ॾींहं में कंहिंखे त कफ़ारो चयो हिक ॾींहं जो ई थो वञे तंहिंखे त कफ़ारो चयो हिक ॾींहं जो ई थो वञे तंहिंखे अगर 60 ॾींहं जो खाधो ॾिबो हिक ॾींहं में कंहिंखे त कफ़ारो चयो हिक ॾींहं जो ई थो वञे तंहिंखे या 60 ॾींहंनि जे खाधे जी ॾिबी हिकदमि बहाना है बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है या 60 रोज़ा रखण छोड़ण जे खाधे वारे पैसनि मां या 60 रोज़ा रखण छोड़ण जे खाधे वारे पैसनि मां लटो या ॿी ज़रूरी शइ रफ़ीक़ अहमद अदालत सां लटो या ॿी ज़रूरी शइ रफ़ीक़ अहमद अदालत सां या 60 रोज़ा रखण छोड़ण जे खाधे वारे पैसनि मां लटो या ॿी ज़रूरी शइ रफ़ीक़ अहमद अदालत सां विरहाए 60 ॼणनि खे ॾे त उन में रोक कान आहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है जे भञंदो थींदो कफ़ारो रुगो रोज़ो क़ज़ा नाहे बिना कंहिं उज़ुर जे रोज़ो भञण बिल्कुलु रवाना है। मोहतरम दोस्तों अस्सलाम वालेकुम। ही आवाज़ हुयो मोहतरम अलहाज इमदादुल्ला साहब फुलपोटो जो वॉल्यूम नंबर हुयो 85 जेका पेशकश आहे आकाश सिंधी प्रोडक्शन जी ऐं जीअं त असां ही मौलूद शरीफ़नि जूं कैस्टूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ तबलीग इस्लाम लाइ अव्हां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं लिहाज़ा अव्हां ते अख़लाक़ी ऐं इस्लामी फ़र्ज़ आइद थो थिए त अव्हां ही इस्लामी कैस्टूं वध खां वधि ख़रीद कयो ऐं हा असांजे नात ख़ान हज़रात जूं कैस्टूं ख़रीद करण वक़्तु
पंहिंजे म्यूज़िक सेंटर वारे खां असली आकाश सिंधी प्रोडक्शन वारे मोनोग्राम वारे कार्ड वारियूं कैस्टूं ख़रीद करे असांजे तबलीगी जिहाद में भरपूर शिरकत कंदा। ऐं हाणे हिकु भेरो ॿीहर मोहतरम अलहाज इमदादुल्ला फुलपोटे जे आवाज़ में बिराहवी मौलूद शरीफ़ वॉल्यूम नंबर 2 पेश कजनि था। पेश आहिनि कुझु जल्दी।